अहम ख़बर है कराची का अवास शेर कनासी वापारी के घरा 13 करोड़ रुपयन जो धाड़ो लगो है। केस दाखिल, 4 जवाबदार गिरफ्तार। अपडेट दे रहा हूँ। अहम ख़बर है पाण के FIA अहलकार सॾाईंदड़ जवाबदार भातियुनि खे यरगुमाल बणाए रक़म खणी विया। फरियादी जो चवड़ा है वारदात में 6 मर्द ऐं 3 औरतूं शामिल हुयूं, जिन मां कुछ पुलिस की वर्दी में हुआ। फरियादी जो चवड़ा है। अपडेट कनासी। अहम ख़बर है गिरफ्तार जवाबदारन में युसरा, निमरा, शेरियार ऐं शहरोज़ शामिल आहिनि, जेके पाण में भेण भाइरा आहिनि। जवाबदारन वारदात दौरान FIA की जाली वर्दी जो इस्तेमाल कयो, जांच कयूं पिया। पुलिस जो चवड़ा है। अपडेट कनासी। कराची का वापारी के घरा 13 करोड़ रुपयन जो धाड़ो। केस दाखिल, 4 जवाबदार गिरफ्तार। PACHS वारे इलाइक़े में जवाबदार शोरूम मालिक के घरा धाड़ो हणी फरार थी विया। पाण के FIA अहलकार सॾाईंदड़ जवाबदार भातियुनि खे यरगुमाल बणाए रक़म खणी विया। फरियादी जो चवड़ा है। अपडेट कनासी। वारदात में 6 मर्द ऐं 3 औरतूं शामिल हुयूं, जिन मां कुछ पुलिस की वर्दी में हुआ। तफ़सील मालूम कनासी। कराची के रिपोर्टर आमिर सुप्रो का जी अपडेट कजो कहिड़ा तफ़सीला है। जी आमिर, अपडेट कजो कहिड़ा तफ़सीला है। हाँ जी बिल्कुल। कराची जो PACHS जे इलाइक़े में हिकिड़े कारोबारी घर मां 13 करोड़ जे मामले जा जेके आहिनि पुलिस 4 जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई आहे, जंहिंमें टिकटॉकर भेण भाइर तोड़े 4 ॼणा मुलविस आहिनि। इहो चवणु आहे SSP जमशेद तारिक बाजारी जो। पुलिस जो चवणु आहे त जेको गिरफ़्तार जवाबदार आहे उन्हनि में यसर आहे, निमरा आहे, शेरियार आहे ऐं शेरोज़ शामिल आहे, जेकी ताजिर जे घर मां जेको आहे 13 करोड़ खां वधीक जेको आहे रक़म जी क़ीमती तोड़े ॿियो जेको सामान हुयो उहो खणी करे फरार थी विया। ऐं हीअ जेको आहे पाण खे FIA जा जाली ऑफिसर सॾाए करे वॾी गाॾी में घर अंदरि पहुता, जेकी 30 मिंटनि ताईं उन घर में कार्रवाई कंदा रहिया, जंहिंखां पोइ फरार थी विया। पुलिस जो इहो बि चवणु आहे त डबल केबिन गाॾी में अची करे जेको आहे घर में दाख़िल थिया। 13 करोड़ खां वधीक जेको सामान आहे, रोक रक़म क़ीमती सामान खणी फरार थी आहे। पर पुलिस 4 जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई आहे, जिन में 2 भाइर ऐं 2 भेणूं शामिल आहिनि। जेको फुर जो केस पिणु फिरोज़ाबाद थाणे ते मोहम्मद सालिक जी मुदत में दाख़िल कयो आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त 3 औरतूं ऐं 3 जेके माण्हू हुया उहे घर में दाख़िल थिया ऐं 30 मिंटनि ताईं उहे वारदात कंदा रहिया, जंहिंखां पोइ जेको आहे डबल केबिन में फरार थिया। पर SP जेको जमशेद टाउन आहे हुन दावा कई आहे त जवाबदारनि खे पिणु गिरफ़्तार कयो आहे। जी ठीक है, मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।